अस्सलाम वालेकुम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक चयो आहे त पार्लियामेंट में फ़ौज ऐं अदलिया ख़िलाफ़ ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे। मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे त कंहिंखे बि पाकिस्तान जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण न ॾियां। अपोज़िशन लीडर सही ॻाल्हाईंदो त उनखे फ्लोर मिलंदो रहंदो। हाउस खे मुल्की मफ़ाद में हलाइणो आहे। लाहौर में मीडिया सां ॻाल्हाईंदे स्पीकर अयाज़ सादिक वधीक चयो आहे त हर मुल्क में माफ़िया हूंदी आहे, पाकिस्तान में बि आहे। मुल्की मईशत आहिस्ते आहिस्ते मुस्तहकम थी रही आहे। नाणे जा ज़ख़ीरा वधनि पिया। अॼु दुनिया जे हर मुल्क सां पाकिस्तान जी दोस्ती आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील नामेमुन चयो आहे त ऐवान सदर सॼे पाकिस्तान जो आहे। उते हर सूबे जी ॻाल्हि थी सघे थी। बदकिस्मती सां पाकिस्तान में सियासत जो मयार हिक ॿिए मथां तनक़ीद करणु रहिजी वियो आहे। राणा सनाउल्लाह तनक़ीद न केॾे, न त जवाब हितां खां वेंदो। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे शहजील नामेमुन वधीक चयो आहे त सिंध सूबे जहिड़ी कारकर्दगी ॿिया सूबा बि ॾेखारनि। थरकोल मां पैदा थींदड़ बिजली सॼे मुल्क खे फराहम कई पई वञे। पीपी हमेशह साफ़ विंझ हक़नि लाइ कमु कयो आहे। जर्नलिस्ट प्रोटेक्शन बिल सभ खां पहिरियां सिंध हुकूमत मंज़ूर कयो। वॾे वज़ीर इसहाक़ डार जो ईरानी हममनसब सां टेलीफोनिक राब्तो। ॿिन्ही अॻवाननि पारां ईरान ऐं ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾेवट। इसहाक़ डार पारां ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते बेतरफ़ी मुशावरत जारी रखण ते इतफ़ाक़।